बावली बेबी, इस डायरी ने तो मुझको हिला के रख दिया यार। दरअसल इन सॼे ॻोठ जो वारिस मां अकेलो मां। इहो सेठ धनु, इहो त असांखे न करूं थो। एड़ा ख्वाब न ॾिस, टोनी आई टोनी थी रहो, हवाली थियण जी कोशिश न कर। बावली, ही डायरी असांजी खानदानी डायरी आहे ऐं हिन में लिखियल ही सॼी मिल्कियत जो वारिस मां आहियां। एड़ियूं ॻाल्हियूं न कर। मोड़ा ॾिस, मूंखे ॿुधाए त मां कंहिंजी मिल्कियत आहियां? जानो बेबी, तू भी मुझी मिल्कियत आई इत्तेफाक सां। तो पोइ मूंखे इन हवाली का बचा मोह वारो जिथे ॾिसे तो अॻियां फिरी तो अचे ऐं चवे तो त तूं मुंहिंजी कुंवार आहीं। मां तो इन मोह में फाथी आहियां जी। तू सच तो चवे, तू कुंवार त हवाली जी आई न? छा? पर ज़ाल, तू मुंहिंजी आई। इहो ई त इत्तेफाक थियो जो हवाली के कतड़ा खणी विया हुआ ऐं तुंहिंजो निकाह मूंसां थी वियो। न त तो त ॾाढो जोड़ो हवाली लाइ पातो हो। आई ॻाल्हि सम्झ में? हा, इहो त सच आहे। चंगवाणी ने डायरी के छॾ, मूंखे इहो ॿुधा त मां हवाली में जान कीअं छॾायां? टोन्स हिट करी। इहो छा आहे? पत्थर हणी त पत्थर जे कुत्ते खे भॼाए वियो न, ईअं भॼाईस। हिला दी यार तूं बि। सेठ धनु साहब, कुश्ती जो मुकाबलो मां ही खटंदुसि, तूं फिक्र ही न करे। तू रुगो मुंहिंजी खिदमत कर, खिदमत। हा, मानी त खणी आया आहियूं न, ॿी कहिड़ी खिदमत कई? कुत्ता बछायूं छा? ही मानी त सेठ धनुअ जी आहे न, मुंहिंजी किथे आहे? हलो हलो ठीक आहे। थोड़ा पक्का ठर की सारा अड़जी व्यान जान सारा। थोड़ा पक्का ठर की सारा अड़जी व्यान जान सारा। गिली गिली खेरा दींदा, गिली गिली खेरा दींदा, अश कहते गोट थई। मशकिरन जो गोट थई, मशकिरन जो गोट थई, मशकिरन जो गोट थई। शाबाश शाबाश, इए करे जो पाण खे ठाहे ठाहे। वाह वाह वाह। ख़बर अथई तोसां मुक़ाबले जे लाइ न विलायत मां सेठ धनु धोबीअ तीली पहलवान घुरायो अथई। जेकॾहिं इन तीली पहलवान खे तीर करे हवा में न उॾारियो त मुंहिंजो नालो बि सोढी नाहे। हा हा, ॻाल्हि सही आहे त हू बि पहलवान, का मश्करी न है जो तू न कीअं हवा में उॾारींदी है। सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।